नासिन शिकारपुर लॻ जागण थाणे जी हद में मारिजी वियल नौजवान वसीम भट्टी जे खून सां इंसाफ़ लाइ संदसि वारिस शिकारपुर प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे अतीक धुक्कड़ जी। आज बिल्कुल शिकारपुर वेझो जागण वेझो जहांगीर थाणे जी हद में महीनो जो मक़तूल वसीम भट्टी जी वारसनि शिकारपुर प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हुन सां ॻाल्हि कंदा त छा चवणो आहे? मुंहिंजो भाउ हुयो नजाज़ी क़तल कयो वियो आहे। पुलिस जी मुखबरी में असांजो मुंहिंजो भाउ क़तल कयो वियो आहे। खैरू भट्टी पुलिस मारियो हुयो, धाड़े लियो। इनामी आफ्ताब माण्हू हुयो, नामी गिरामी हुयो, उनखे पुलिस मुक़ाबिलो में हो मारिजी वियो। उन जे एवज़ मुंहिंजे भाउ खे खैरू भट्टी जो नूर हसन भट्टी उन सां गॾु कुझु पंहिंजा साथी हुआ, जेको 30 तारीख़ ते सुबुह जो 7:30 बजे खीर खणी वञे पोइ जेकमाबाद उन खां अची पुल शाख जी पुल ते जागण लॻ जानवा थाणे जी हद में मुंहिंजे भाउ जे बेदर्दी सां किलाशनि जी गोलियूं हणी मुंहिंजे भाउ खे मारे करे फरार थी विया। SHO जी SP हुजे निंड पियो आहे, कॾहिं को टाल मटोल ने, कॾहिं हीअं था कयूं, कॾहिं हीअं था कयूं, कॾहिं नफ़री कोन्हे, कॾहिं साईं मुंहिंजा असांखे गाॾियूं न आहिनि। असां हिकिड़ी रेट उन्हनि कई आहे, सो बि सुबुह खां वठी निकिता त 12 बजे उते पुॻा आहिनि, कोई बि कमु नथी करे। असां SP खे बि मां दरख़्वास्त कई हुई, पोइ जी ॾाॾी खे वठी करे उन में कोई बि अमल न आयो आहे। मूंखे इंसाफ़ थो खपे। असां घुर कयूं था पिया SP साहब खां, DIG साहब खां, IG साहब खां ऐं CM साहब खां, त महिरबानी करे इंसाफ़ कयो वञे ऐं जल्द जल्द इन्हें गिरफ़्तार कयो वञे। नूर हसन से मुंहिंजो नंढड़े खे मारे वियो आहे, मुंहिंजी अदालत थी। जी तव्हां एहतिजाज कंदे ॻाल्हियूं ॿुधियूं। वसीम भट्टी जे वारसनि जो इहो मुतालबो आहे सरकार खां, सैयद मुराद अली शाह खां इहा घुराए त जेके मुक़तूल कातिल आहिनि उनखे फिलफौर गिरफ़्तार करे किरदार ताईं पहुचायो वञे, न त ईंदड़ जेको एहतिजाज जो दायरो उहो वसी कयो वेंदो। जी।